अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ॾहरकीअ मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त ॾहरकी प्रेस क्लब ॾहरकीअ ते फलाही इदारे अल ख़िदमत मेडिकल फाउंडेशन तरफ़ां 15 माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर तक़सीम कयूं वियूं आहिनि। 15 माज़ूर माण्हुनि में मुफ़्त व्हील चेयर ॾहरकी प्रेस क्लब ॾहरकीअ ते फलाही इदारे अल ख़िदमत पारां तक़सीम कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त फलाही इदारे अल ख़िदमत मेडिकल फाउंडेशन पारां 15 माज़ूरनि में व्हील चेयर तक़सीम कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट्स वठंदासीं। असां सां टेलीफोनिक लाइन ते मौजूदु आहे ॾहरकीअ मां रिपोर्टर न्यूज़ नाउ मोहम्मद हसन शेर। मोहम्मद हसन, आगाह कजो इन हवाले सां। जी अल ख़िदमत फाउंडेशन ॾेरकी पारां अॼु 15 माज़ूर माण्हुनि में ॾेरकी प्रेस क्लब ॾेरकी ते व्हील चेयर तक़सीम कयूं वयूं, जंहिंजो महिमानी ख़ास ॾेरकी मुख़्तियार अशरफ पेताबी हो। अल ख़िदमत सिंधी वाहिद फाउंडेशन तालका ॾेरकी में आहे, जेका इलाइक़े वासियुनि जी मिस्कीननि, मजबूरनि, बेसहारा माज़ूरनि माण्हुनि जी मदद लाइ हमेशह सफ़ अवल आहे। अल ख़िदमत ॾेरकी जे शहर में तमामु सुठी अस्पताल ऐं लेबोरेटरी जो क़याम गरीब, मजबूर, परेशान माण्हुनि जे लाइ 24 कलाक अस्पताल जी सहूलियत मौजूद आहे। तालीम के मैदान में स्कूलन में ॿारनि खे मुफ़्त किताब थेला फराहम करे थी। जी ठीक है, मोहम्मद हसन शेर तमाम तर सूरत हाल खां आगाह करे रहियो हो।